इंदो कमदार खैरू इंदो फाथला तू तो चवी मुखे तो दिल सां दुआ ही नथी लगे। न ईंदो त खे सिधो कंदासीं। मां हुनजो घर बि ॾिसी आयो आहियां, कोन हुयो, ॿाहिरां तालो हुअसि। घर खे तालो? हा बचल। पक न ईंदो, न आयो त ख़ैर आहे, घर खे तालो त ॾींदो हूंदो, न रखे रन घर खे तालो न त ॿियो छा कंदो? अंदरां औरतुनि जे ॻाल्हाइण जो आवाज़ थिए आयो। ऐं ॿाहिरां तालो? बिल्कुलु तालो। घर खे तालो, अंदरों औरतुनि जो आवाज़ सम्झींदो या न? न बचल न। माना औरतूं खैरू वटि आहिनि, परवेज़ खान जी बिरादरी जूं। असां सां चालाकी थो करे त ॻोठ जी गिला थींदी। मिड़ई तव्हां चओ त औरतूं असां जूं आहिनि, ख़र्ची बि तॾहिं चई न। वाह जी ॻाल्हि कई। हल त हलूं, न खपनि पैसा। छो? केसी ताईं खाईंदासीं पैसा? उहो बेगुनाह औरतूं, सो बि परायो नंग। एतिरा मुर्दार बि न थियूं, एतिरो ईमानदार बि न थी। हेॾो सारो कूड़ ॻाल्हायो अथई, ॾिठो कयो अथई। रक़म कढीसि, पोइ ने सोखो कंदासीं। ठीकु आहे, कयूं था ईअं, अचे त सही। केरु आहीं? मोलू आहियां, कमदार खेरू मोकिलियो आहे रक़म ॾियण लाइ। ॾे रक़म ऐं फुट। खणी न आयो आहियां, चेक आंदो अथमि, जीअं तव्हां मटाए टिकट वठी सघो। हशर कंदो सां जो कोई खैरात जी मानी भी खाइण न ॾेई। जल्दी तैयार थी वठो, सवेल खां अची पियो भौंका, ॿुधो कोन थियूं? बिना देरी ॻोठ छॾणो आहे। असीं तैयार आहियूं, कहिड़ी तैयारी करणी आहे? अञा तैयारी ज़रूरी आहे मां। माण्हू घर खां ॿाहिरि तो निकिरे, मुंहुं बि धोतल न हुजे। माण्हू छा चवंदा खेरूअ खे? हा न, तूं सम्झा न मां खे, किराए वारी कार चई आयो आहियां, पहुचण वारी हूंदी। असां लाइ कार कई अथई? नूरी मुंहिंजो नूर आ, हुन लाइ जहाज बि कराए सघां थो, कार त का ॻाल्हि ई न आहे। खेरू, हिते ई रहूं, छा लाइ दर बदर थियूं? जॾहिं असां तोसां ॿधल आहियूं त ख़ल्क छा कंदी? खैरू, मां तोसां सॼी उमिरि रहंदसि, पर ॿिए हंधि न, हिते। ॾिठई नूरी केॾी न प्यारी आ। मां आहियां ई प्यार करण जहिड़ो, तूं हिनखे बरगलाई थी। खैरू, मां तो त ज़िंदगी घोरे छॾींदसि, पर जॾहिं ज़िंदा रही तॾहिं न। नूरी, नूरी ही छा थी करी? तुझी खोपड़ी थी खोलियां, तुझो मेजालो तरे खाइणो आ। तू छा तो समझी त असांजी इज्जत ते दाग लगाईंदे? खबीस हाणेस नूरी त जिंद छुटे। हयातीअ लाइ कड़ी थी त हटा ही हथियार। न हटाईंदसि, अॼु तुझो जनाज़ो खजंदो, सो बि किनो थियण खां पोइ। मासी खदीजा चईस त ॿाराणी न करे। ॿाराणी तो समझी? हाँ, तव्हां नथियूं ॼाणो खेरूअ सां खोस ऐं फिटाईअ जो मतिलब। मौत क़बूल आ, पर तू न। मूंखे नूरीअ जी बाह ॾे त भलो आ। न ॾींदसि। खैरू, खैरू, ॿाहिरि अच, मां सच आहियां। मां दाहूं कयां थी, असां सां कहर आ। खामोश, चुप करे बीहो। आहीं जा ना ही घर में खैरू।
खैरू बंदि छो करींसि हलो अंदरि तोसां ॿ लफ़्ज़ ॻाल्हाइणा आहिनि हलूं था सरदार जी वता कॾां हिते न ॿिए हंधि न हलंदुसि हिते ई ॿुध ॿुधाए मौलू आयो हो पैसा खणी पर मूंखे पती न मिली बचियल ऐं हू पाण खणी हलिया विया अलाए केॾांहुं विया चयूं त हाणे कंहिंसां बि न मिलंदासीं इहो न्यापो ॾे हलिया विया न्यापो हा त चयाऊं खैरूअ खे चइजांइ त जेकी औरतूं वटि अथसि उहे मालिकनि खे मोटाए ॾे न त असांजा रूह बदरूह थी खेसि अची वठी बि वेंदा छा चई इहो मामो में पैसा त मूं ॾिना ई कोन ओही रूह बदरूह थी कीअं ईंदा अम्मा मानी खण नथी वणे मूंखे बसि कई मूं ऐं हा टिकी आणे ॾे त उहा खावां कॾहिं कॾहिं सूर थो पए अबा छॾ टिकी खे उहे बि मानी खाइण खां पोइ टिकी न यकदमि खाइबी आहे ॻाल्हि ॿुध हाणे दवाऊं खाइण जी आदत ख़तमु कर इहे सूर अथई न पाणे आस्ते आस्ते लही वेंदो भला माशा अल्लाह जीअं तुंहिंजी मर्ज़ी मां जूं दुआऊं निम जूं छाऊं पुट भला अते इमदाद वारनि ॾे कॾहिं हलूं सुभाणे मता शाम ताईं कासिम अची वञे कासिम हा हा सोट कासिम कंहिंसां न्यापो कयो हुयसि छा दोस्त मोकिलियो हो मां अचे त बहराम खान ॾे वञूं बहराम खान ॾे हा मां आख़िरी भेरो वात टुकाणी कंदोसांसि ऐं चवंदोसांसि त मूंखे मूमल बाबति सोराब खां वहिंवार वठी ॾे या चवेसि त मूंसां जंग वारे अम्मा सोराब खां सभु हिसाब किताब वठंदुसि अरे अब्बा छेड़ो मतो पियो आहे तूं वरी पराई बिरादरी जे रईस सां मिलदे आए है पंहिंजे पगूं ॿधरायूं आहिनि ही वरी लुगियूं ॿधराईंदा होडल आयो आयो आवाज़ ॼातल सुञातल थो लॻे डर थो भॼे वञा बाप वञा तो दरवाज़ो तो होडल पंहिंजो आहे आवाज़ सुञातल अरे कासिम सोटो खुश आ खैरा अल्हम्दुलिल्लाह तू खुश आ ठीक ठाक तबियत वबियत रुख साईं मेहरबानी मेहरबानी अल्लाह जी मेहरबानी हुजे कीअं अचानक सोटो तुंहिंजो न्यापो मिले ऐं कासिम न पहुचे न्यापो पहुतई न कीअं न पहुचंदो वालिया अमा ओ मां ॾिस कासिम सोट कासिम चाची सलाम वालेकुम खुश हूंदे पुट चाची पुट चई न हा भा पुट जेॾो त आहे न कासिम मां तुंहिंजो पुट हाणे तूं मुंहिंजी सगी मां अॻिते मां तोखे अम्मा सॾींदुसि मां बि ईअं ई भाईंदसि पुट कासिम सोट बि भाव हूंदा आहिनि सम्झी बिला शक सोट मां शर्मसार आहियां ख़ुशी ऐं गमी में न अची सघियुसि सोट सऊदी वियो हुउसि पर पकड़िजी मोटियो आहियां अबा कॾहिं मोटे महीनो खनि थींदो ख़बरूं पयूं पर अॼु सुभाणे में रहिजी वियुसि खैरा कासिम खैरा ज़माने में मजबूरियूं थींदियूं रहंदियूं आहिनि अमा कासिम लाइ त चांहि ठाही खीर पती असुल सऊदी खां आयो आहे मुंहिंजो सोट हा खोड़ चाहे अबा वेहो तव्हां वे सोट वे बीठो छो आहे
हाल वाल दे ख़बर सऊदी कीअं हो? वो तो सऊदी में वॾा मज़ा आहिनि। कमल जंहिं मुंहिंजे वस में हुजे हा त हिन उबते पयल समाज खे सिधो करे छॾियां हा। समाज हीअं आहे, हुनखे हीअं करण सां हालतूं बि त माण्हू बि सुधरी सघनि था, पर इहो कमु ॾाढो मुश्किल आहे। त पोइ मूं जहिड़ियूं सदाईं उबते समाज में साह खणंदियूं? साह मुंहिंजे त सहारो बि न। छा थो करे सघिजे? तूं घणो कुझु करे सघीं थो सतार। चाहींदे बि न करे सघंदुसि, उन जा बि के सबब आहिनि। सबबनि ॾांहुं ॾिसंदे त मां सॼी उमिरि ठेलनि ऐं ठोकरनि में हूंदसि। दादन छा सोचींदो? मासीअ जी ख़बर तो ॿुधाई, हाणे तूं पाण ई फ़ैसिलो कर। मां साणनि कीअं ॻाल्हि कयां? मुंहिंजी सभु कमाई साथ तावन किरदार तबाह थी वेंदो। कीअं? चवंदा त मां रहियल ई इन लाइ हुयुसि, या मुंहिंजूं नज़रूं तो में हुयूं। शफ़न ऐं मासी धाणो त वॾे वाक़े चई चुका आहिनि। तुंहिंजे ऐं मुंहिंजे चाहण सां छा थींदो? ॿुधाए न कमल। हाणे हाणे मां हलियो वेंदुसि। हलियो वेंदी? हा कमल, तूं हमेशा दिलि में रहंदी आहीं। तो लाइ प्यार, इज़त, एहतराम आख़िरी दम ताईं रहंदो। पर मां कंहिं बि क़ीमत ते दादन ऐं मासी शबान जो वैसा न वञणु चाहींदुसि। मां उन्हनि जे नज़रुनि में किरणु न चाहींदुसि। आसमान तां किरण वारो बची वेंदो आहे, पर नज़रुनि में किरण वारो कतई न बचंदो आहे। मूंखे ईअं छॾे हलियो वेंदे? ईंदुसि पियो। पोइ वञी छो थो? जॾहिं खां मूं इज़हार कयो आहे तॾहिं खां घर अचण बि घटाए वियो आहीं, ऐं हाणे त रुगो वञण जो वायूं पियो वारी। सिर्फ़ इन ई लाइ त मथां दादन या मासी शबाना तानो ॾेई विझनि। मां सिधे ऐं इज़त भरे रस्ते सां हलंदे जेकॾहिं तुंहिंजो प्यार हासिल करे सघियुसि त वाह, न त पोइ ईअं ई बहितर आहे कमल। कंहिं ग़लति क़दम खणण जो मां बि सोचे नथी सघां। तूं मर्द आहीं, दादन या अम्मा सां ॻाल्हि चोरे सघीं थो। न कमल न, हिन सूरत हाल में ॻाल्हि चोरणु सभु कुझु विञाइण बराबरि आहे। न तुंहिंजी न की पंहिंजी रुसवाई मूंखे क़बूल आहे। कमल मां तोखे हथ थो ॿधां त इन जी सूरत हाल ऐं मजबूरी ते थोरो गौर कर। जज़्बात में फ़ैसिला कयल दुरुस्त न हूंदा आहिनि। तो तर में सब तव्हांखे ख़बर आहे। न ॿुधाइण सिर तां हथ करण जे बराबरि आहे। जेसी ताईं न ॿुधाईंदव ओसी ताईं ईअं ई हूंदो। अधु बुखिया त अधु उञा। मां त चवां थो बिस्मिल्लाह करे सीर विझी जीरे लूण विझी सुकड़ी रखो न उस ते। इन्हनि सां कजे अहिड़ो पओ दादन। न दिलबर न, मूंखे ॾस पतो घुर्जे। ही दिलेर था थियनि, खेनि कोन न जिस्म ते चीर ॾेई लूण बुरकियोनि त पाणे टपा ॾेई नचंदा, ऐं नचंदे ई पाणे ॿई भोगा थींदा। दादन मारी कुही लूण विझी या मिर्च विझी, पर इहो सच आहे त औरतूं शफ़न वटि न आहिनि। तुंहिंजी चढ़ाई वक़्तु घरां निकितियूं ऐं अॼु ताईं ज़ाहिर न आहिनि। कूड़ थो ॻाल्हाई? क़ुर ते इहा ॻाल्हि कंदुसि। काबिल अहमद खे बि इहो ई चयो आहे दादन, असांखे साह जो ख़ौफ़ न आहे। शफ़न लाइ मुआसीं त सुरा थियासीं, पर जेका ॻाल्हि आहे सा कबी। चुप। ज़रा तो ते शप्पू लाइ या गर्दन न रहंदई। दादन नागु निकिरी वञण खां पोइ लीको कुटण अजायो आहे।
जॾहिं क़ुर जी ॻाल्हि थी त उन खां मथे कुझु बि न आहे। वाकई असांखे साह खां वधीक शफ़न प्यारो आहे। जे हुजनि शफ़न वटि ऐं 20 साल बि तोखे जेकॾहिं सुध पवे न त पोइ मुंहिंजी निड़ी ऐं तुंहिंजी काती। औरतूं ॿिए हंधि फाथल हुजनि ऐं तव्हां शफ़न न सम्झंदा हुजो ॾाढो न औरतूं बि हली वेंदियूं। कहे पक का सवाइ परवेज़ खान न अचे आ खैरू। मुंहिंजो त हाणे तोतां बि वेसाओ खजंदो थो वञे पियो। कीअं किबला? हींअर ताईं तो का ख़बर न आंदी आ त सच छा आहे। बचल ई सचल जो आया। हुननि वटि औरतूं किथे आहिनि? पक त कर न। ॿुधायुमि जो लाड़ वियान कज़ियो थी वियो अथनि। सलाम सरदार बाबा। वालेकुम अस्सलाम। बाबा से हिकु गुज़ारिश आहे। तूं हिते? खैरू त चयो त लाड़ विया आहिनि। खैरू सही आहे साईं, बचल हले वियो, मां हिते रही वियुसि। वापसि आयुसि, घर जी बि जांच रखणी आहे न बाबा। औरतूं अकेलियूं हुयूं, कीअं छॾियां? खैरू तो त चयो त औरतूं बि वठी विया आहिनि। किबला, खैरू ग़लति नथो थी सघे। बचल पंहिंजूं औरतूं वठी वियो आहे, शायदि वापसि बि न अचे। ते राजन जे झेड़े जी नौबत ते पॻो आहे मामलो ऐं हू न ईंदो। मां जो आहियां सरकार, खैरूअ खे अकेलो कीअं छॾींदुसि? मां पक कंदुसि। कहिड़ी सरदार? तुंहिंजी औरतुनि खां पुछंदुसि। अखियुनि ते सरकार, बाबो आहीं, सरदार माउ पीउ आहे, इन में ऐब न सम्झंदुसि। मुंहिंजे घर जी छित रथल आहे, बचल घर न ॾिनो। मूं औरतूं रहियूं आहिनि खैरूअ जे घर। तव्हां हलो, ॾिसो, पुछो, मालिक जो किबला। का खुड़क नथी पवे अम्मा त किथे ऐं कंहिं हंधि तलाश जी। मां सम्झां थो त ज़रूर कंहिं वेधन में हूंदियूं। सिर्फ़ पतो पवे अम्मा। मथां पाण जिंद छॾाइण लाइ पंहिंजी बिरादरी ॾियो वयूं हुजनि ऐं मारिजी वयूं हुजनि। ईअं हुजे हा न मां त का न का कंहिं न कंहिं तरीक़े सां ख़बर पवे हा। दिमाग़ चरख थी वियो आहे, साम जी हिफ़ाज़त न करे सघियुसि। अदा दिलि न लाहे, इन में त हिकु मुक़दर जो खेल आहे ऐं ॿियो मामी दाणो ऐं शफ़न जो शिर आहे। जे इहे ओला पेर न खणनि हा त जहिड़ो न थिए हा, ऐं जहिड़ो न थिए हा त मासी खदीजा ऐं नूरी न ॻहनि हा। हारियल खीर थणे न पवंदो आहे ऐं वयल वक़्तु वापसि कोन ईंदो आहे। शफ़न या धाणो जो खलल पंहिंजी जाइ ते, नूरी ऐं खदीजा जो हवाल ज़रूरी आहे। अलाए कहिड़े हाल में हूंदियूं। मां त राति ॾींहुं इन ई उल्के में आहियां। ज़रे जी बि ख़बर पई न त देर न कंदुसि पहुचंदे। डॉक्टर सतार घर आयो हो? सो त ईंदो आहे, नई ॻाल्हि त नाहे अम्मा। चए पियो त मां हलियो वेंदुसि शहर। छो? ॿुधाई कोन, बसि चई हलियो वियो। पुछांसि थो, लॻे थो त असांजे तकरारनि मां तंग थी वियो आहे। तकरार चङा बि त कोन्हनि न अदा। मूं त शुरात नाहे कई भेण, घाटे में लॻा ऐं ललकारे वियो त मजबूरन मुंहुं ॾियणो पइजी वियो। मूंखे सिर्फ़ इहो ॿुधाए त किथे अॻिराई कई आहे। सिर ते आया त हटियो न आहियां ऐं न वरी हटंदुसि। अमां सतार खे रोकियां थो, न रुकियो मर्ज़ी जो आहे, हली हलियो वञे। चढ़ी पवंदासीं सतार खां सवाइ। कंवल, तुंहिंजी अखियुनि में ॻोढ़ा? अम्मा बसि, ज़िंदगीअ जा सूर ज़हन ते तरी आया त अखियूं भरिजी आयूं। मक़सद? मक़सद छा? मां कहिड़ी इज़तुनि मां गुज़री आहियां, तोखे त सभु मालूम आहे अम्मा। पेट लिखी ॾिनव, सारंग जे हवाले कयव। शफ़न ऐं मामी धाणो जूं कयल तादियूं तोखे सुझनि थियूं। मां माण्हू न,
ॼण जानवर हुजां। मुंहिंजा कीअं एहसास न आहिनि, मुंहिंजी का मर्ज़ी न आहे। जॾहिं को छंडो लॻो आहे तंहिं जलायो आहे। मुंहुं मखण जो झोरी झण जी वरी इहे कीअं अची पूरो पलटिया? या का ॿी ॻाल्हि आहे जंहिंजे करे तूं इहो सभु कुझु चई वई आहीं? तूं वेह त मां तुंहिंजे लाइ चांहि ठाहे थी अचां। बाबा साईं चङाई कजे ई न, जॾहिं पक थी रखत छाजी? राज साईं मोह ॾेई सघिबो न त मां रखत कयां। बाबा राज जे नक में नाकेली विझ, नाकेली। असांजो राज पाण में सड़ियूं बूटियूं थो खाए, सड़ियूं बूटियूं। पर सरदार जे सगे धागे खां न निकिरंदो आहे, पर बहराम खान जो राज थोरई आहे। सोढल जा प्रकार नथा सोचनि। हिकिड़ो सोढल छा कंदो, ॿियो सॼो राज जो आहे। साह तुंहिंजे मुठ में आहे, गाजी खान सां ॻाल्हाए न। चङाई कजे ई न, आख़िरी फेरो ॻाल्हाईंसि, न त सोढल छा आहे, ॾेढरी ज़ुकाम मौला जो आशान। ॾिसांसि थो। हेलो गाजी खान। जी परवेज़ खान। किथे पहुतो मुंहिंजो मसलो? मां कोशिश में आहियां त ॻाल्हि जी तह ताईं पहुचां। अञा त कुझु ॾींहं आहिनि हफ़्ते में। मूंखे पक थी आहे ऐं पंहिंजे राज जो वॾो दबाव आहे। पक? कहिड़ी पक थी आहे तोखे? त उहे औरतूं तुंहिंजे कमदार खेरू वटि आहिनि। खैरूअ वटि आहिनि? कंहिं पक ॾिनी आहे परवेज़ खान? सभु ॻाल्हियूं सलण जहिड़ियूं नाहिनि गाजी खान। तूं तर में एतिराम जे लाइक़ु आहीं ऐं अदा शहबाज खान जो घाटो दोस्त। इन करे तकड़ नथो कयां, न त मुंहिंजे ॻोठ जी चक्की पटे समुंड में उछले ईंदे। इहे न चक्की न पे कटी सघां, पर उन ॻोठ खे पट करे मुंडियूं पोखे सघां थो गाजी खान। परवेज़ खान न ललकार। गाजी खान जे गज़ब खां जिन ऐं देव बि दहलजी वेंदा आहिनि। त पोइ चओ न कमदार खेरूअ खे, और तूं इज़त सां वापसि करे पंहिंजी ईमानदारी ऐं साख मुतासिर कर ऐं न राज बिढ़ाइण जी राह ते हल। जे न धमकियूं ॾींदे त मुमकिन आहे त मुंहिंजी अना ऐं इज़त मजरूह थिए ऐं मां बि दीवार बणिजी वञां। बाक़ी खैरूअ वटि औरतूं थियूं त खैरूअ जी मुंडी ऐं औरतूं तोॾे ॾियारे मोकिलींदुसि। 2-3 ॾींहं छॾ। ठीकु आहे, अल्लाह हाफ़िज़। कमदार, गाजी खान बौखलाइजी वियो आहे। हाई शाबाश सरकार, तॾहिं त चयुमि गाजी खान थो पर हणी सो बि परवेज़ सां। ॾेढरी ज़ुकाम मौला जो आशान। पाण गाजी खान पहुचाईंदो, न त ॻोठ ते चढ़ाई कंदुसि। तो बहराम खान खे हुदड़ी सम्झो आहे जो पेट पोइ हलियो ऐं ओताक में मुंहुं मारी करण। चाहियां त माण्हू घुराए मथे में तसे धूड़ विझाईंदो मां। सम्झो छा अथव बहराम खान खे? तूं धूड़ विझंदे मुंहिंजे मथे में? तूं धूड़ विझंदे न सोढल जे मथे में? सरदार तो सदाई पाण खे, सरदार तो सदाई पाण खे सरदारीअ जो लिहाज़ अथम, न त सोढल जी छड़प। हाथी आंदो न चुरे। बहराम खान तूं आहीं छा? तूं आहीं छा? सोढल, एॾे मौत खे दावत न ॻाल्हाईं रिस बहराम खान सां, न त पोइ बगन जी सट बखेड़ जो झट। भक्कू, जेकॾहिं सरदार बहराम खान हिसाब किताब वठी न नो न
त पोइ असां मजबूर थी वेंदासीं ऐं वरी तर मरी वेंदी। कासिम करंटा हारे या मारे सब फासुनी बहादुर ऐं तोता आहियो, असीं बुज़दिल आहियूं। वंवार जी कंहिं तरीक़े सां वठिबो आहे या उतां ते अची बकवास कयो आहे मां सां? इहो बि त मुनासिब न आहे। सरदार वटि दाही अचिजे या विढ़ण ऐं मुंहमारी करण। दाह त ॾिनीसीं न त शफ़न ॾे वहवारा वठी ॾे, टटीअ में संग ॾेई वरी विहारे छॾी। छोकिरी मूं महिल गायब कंहिं कई आहे? छोकिरी गायब थियण खां पोइ छाजो वंवार आहे? जो ही फड़कियूं हणण पहुता आहिनि। ॻाल्हि ॿुध बहराम ख़ान, वहवार इहो आहे त हुन छोकिरी वठी विहारी आहे। हुनखे जुरत कीअं थी? जे न वठी ॾींदे न बहराम ख़ान, पोइ मूं ते मयार न थई। जेकॾहिं पुठ भराई कई न उन्हनि जी, पोइ तो में हथ हूंदई, तो में हथ, तो में। जो त सोढल जी सट, दुश्मन जी निड़ीअ ते लत, ॿुधी छॾ। हलियो वञ, मां चवां थो हलियो वञ। मोकला तोखे मारे वञा। थथो थी बहराम खान, थथो थी। वठी रहिबो वंवार। संभाले पंहिंजूं मायूं न सघो ऐं वंवार बजाए वण मूंसां आयो आहीं। हलियो वञो। न छोडल न, सब ताईं सबर। अॼु हिकु ॾींहुं न आहे। मां थी रहियुसि त मस्ती करे वई। सरदार सां तो ऊचाई। जवान जो पुट रही त हलाए, हलाई छो नथो? हलाए न। हुकुम सरदार। दरसो हटाए पीटर बगन। सोडल हलियो वञ। बहितरीन में हलियो वञ। पर वहवार न विसारजांइ बहराम ख़ान। ही जेको बंदो आहे न, दुश्मन तोड़े दोस्त लाइ सजण आहे। हल यार सोडल, हल हाणे हलो। हलो बाबा, छॾो मूंखे। सोडा छॾ मूंखे। तो कढो। हल बाबा, कढो कर सोडल। हल यार। बहराम ख़ान, ही माण्हू घुराए तूं मूंखे ही साइड थो चई? हाँ, चपल खे हलियो ई लोॾण। सोडल चपल अथई, चपल। न छोडल न, बस हल। बहराम खान खे सुतत ख़बर पवंदी। हल हल यार, हल। हल यार सोडल, जवान कर न। हल हल। बहराम खान, वंवार न विसरई। असां बीह रहींदासीं। इता सही तो दे, मथा दिमाग में हवा हो जाई। हल यार, हल यार। ही बचण न खपे। जे बचियो त तव्हां जा लाच मचूं खाईंदियूं। रोज़ थो